वाहसिन कमा अहसन अल्लाहु इलैक। असां जंहिं दीन जा पैरोकार हूं हुन दीन जो नालो इस्लाम आहे। इस्लाम जे अंदरि जे रोज़ो निमाज़ इबादत आहे, ईअं ग़रीबनि जी ख़िदमत करण बि इबादत आहे। 4 डिसंबर ते तव्हांजे सखर जे गंबट जे A1 शादी हाल जे अंदरि उम्मा वेलफेयर जे ट्रस्ट जे तावन सां 9.5 करोड़ भाऊ राशिद ग़रीबनि जे अंदरि विराया। शहदाद कोठ जे अंदरि तारिक जमील फाउंडेशन जे तावन सां 250 घर ठाहे नवां तामीर करे ग़रीबनि जे हवाले चाबियूं कयूं वयूं। बरसाति खां वठी अॼु ताईं 5-6 महीनो आहे। बैतुसलाम जे तरफ़ां साईं अहमद शाह रिपड़ीअ वारे जे तरफ़ां भाऊ अरशद खोड़े साहिब जे मारिफत इहा जेका ग़रीबनि जी ख़िदमत कयूं पिया, इहो तव्हांजे मथां कोई थोरो कोन्हे। इहा अलाह असांजे मथां ड्यूटी लॻाई आहे। हुज़ूर खां पुछूं या रसूल अलाह, काइनात में भलो केरु आहे? पाण फरमायो ख़ैर उन्नास मई अनफ़उ उन्नास। तव्हां में भलो उहो आहे जेको ख़ुदा जे ख़ल्क़ जी ख़िदमत करे। बैतुसलाम वारनि पहिरें ॾींहं खां वठी जे बरसाति शुरू थी आहे, ख़िदमत शुरू कई आहे, अॼु ताईं इहा ख़िदमत हले पई। अलाह खां दुआ आहे त अलाह पाक असांखे ख़ुदा जी ख़िदमत ख़ल्क़ इन ख़िदमत में असां इहो बि न ॾिठो आहे त कहिड़ी पार्टीअ सां वास्तो आहे, कहिड़े फ़िरके सां वास्तो आहे, कहिड़ी जमात सां वास्तो आहे। अलाह जा पैदा कयल पाना आहिनि। असां इहो बि न ॾिठो आहे त मुस्लमान आहे या ग़ैर मुस्लिम आहे, छो त ग़ैर मुस्लिमनि खे बि अलाह पैदा कयो आहे। इहे सभु दिला हुन कुंभर जा ठहियल आहिनि। ख़ुदा जे ख़ल्क़ जी ख़िदमत करणु हज निमाज़ जे बराबरि सवाबु आहे। दुआ कयो त अलाह बैतुसलाम खे अञा वधाए, अञा तरक़ी अता फरमाए, जो ग़रीबनि जी ख़िदमत कनि। रब्बना अतिमिम लना नूरना वग़फ़िर लना। ऐं अल्लाह जामिअ अरबिया मज़हरुल उलूम खे कामयाब फरमा। अल्लाह इन महिनत खे क़बूल फरमा। अल्लाह ग़रीबनि जी ख़िदमत कंदा मुंहिंजा मौला, मिसकीननि ताईं खाधो कंबल पहुचाईंदा। ऐं अल्लाह इन ख़ैर खे क़बूल फरमा। अल्लाह इन ख़ैर खे क़बूल फरमा। बैतुसलाम खे तरक़ी अता फरमा। ऐं अल्लाह साईं अहमद शाह जी उमिरि में बरकत ॾे, साईं अरशद जी उमिरि में बरकत ॾे। बैतुसलाम खे अञा बरकतूं अता फरमा। ऐं अल्लाह जिन पहिरें ॾींहं खां वठी बैतुसलाम ख़ुदा जे ख़ल्क़ जी ख़िदमत कई आहे, ऐं अल्लाह जेके उनजा ताउन कंदा उनजे हलाल में बरकत ॾे। ऐं अल्लाह उनजे हलाल में बरकत ॾे। वा आसिन कमा अहसन अल्लाहु इलैक। ऐं अल्लाह पंहिंजे ख़ल्क़ ते रहम फरमा, करम नवाज़ी फरमा। हिन मदरसे खे क़यामत आबाद फरमा। अल्लाह इनखे रहमत जो ककर बना। ऐं अल्लाह हितां ग़रीबनि जी ख़िदमत ते, मिसकीननि जी ख़िदमत ते, तुंहिंजे ख़ुदा जे ख़ल्क़ जी ख़िदमत ते। ऐं अल्लाह पंहिंजे ख़ल्क़ ते रहम फरमा। ऐं अल्लाह शाम में तुर्कीअ में तमामु वॾो ज़िलज़िलो आयो। ऐं अल्लाह हज़ारे माण्हू मौत जो शिकार थी विया। मुंहिंजा मौला हिन उम्मत ते रहम फरमा, हिन उम्मत ते रहम फरमा। इहा उहा उम्मत थी जंहिंजो सुवाल खणी मेराज वारी राति असांजो नबी अर्श ते आयो। ऐं अल्लाह इहा उहा उम्मत थी जंहिं लाइ अरफात में 4 कलाक ॾाचीअ जे पुठीअ ते वेही मिठे मुहम्मद दुआ कई आहे। ऐं अल्लाह बैतुसलाम वारनि ख़िदमत कई आहे, साईं अहमद शाह ख़िदमत कई आहे, भाऊ राशिद। ऐं अल्लाह सभिनी जे ख़िदमत खे क़बूल फरमा। असांखे अञा मज़ीद ख़िदमत करण जी तौफ़ीक़ अता फरमा। मके मदीने जो मुसाफ़िर बना। सुबहान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। माशाअल्लाह माशाअल्लाह। यो टोकेनदारी जन्नत जी टिकट आहे। रिपड़ीअ वारे खे अल्लाह बरकतूं अता फरमाए। बैतुसलाम इदारे खे अञा अल्लाह मज़ीद तरक़ी अता फरमाए, जो उहे सरंदीअ वारनि सां ताबुन वठी वरी ग़रीबनि ताईं पहुचाईंदा। असुल इबादत इहा आहे। मिठाई थो चए वण था मेवो कनि पर पाण न खाइनि पंहिंजो। वण था मेवो कनि पर पाण न खाइनि पंहिंजो।
ठिकर भितर छापड़ू ऐं धूणा भी धार सान पर फिरियो फिरियो फर्कन या नियत मुताबिक पंहिंजे मिठाई जो चे निमाज रोज़ो पिणु चङो कम हिन ख़िदमत जे अंदरि असां इहो बि न ॾिठो आहे त हिन जो कहिड़े फ़िरके सां वास्तो आहे कहिड़ी पार्टीअ सां वास्तो आहे कहिड़ी जमात सां वास्तो आहे इहो बि न ॾिठो आहे त मुस्लमान आहे या ग़ैर मुस्लिम आहे छो त ग़ैर मुस्लिम बि अलाह जा पैदा कयल आहिनि इहे दिला सभु उन रब ठाहिया आहिनि हिन जे करे दुआ कयो त अलाह बैतुसलाम खे अञा मज़ीद तरक़ी अता फरमाए साईं अहमद शाह जे हिन ख़िदमत खे अलाह पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए ख़ुदा जे ख़ल्क़ जी ख़िदमत इहा वॾे में वॾी इबादत आहे वॾे में वॾी इबादत मिठाई थो चए निमाज़ रोज़ो पिणु चङो कमु पर उहो को ॿियो फ़हम जंहिंसां पसी पीढ़ीअ खे हिन जे करे दुआ कयो अल्लाह इन इदारे खे अञा तरक़ी नसीब फरमाए अल्लाह अञा मज़ीद ख़िदमत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं पंहिंजे मालिक जा वफ़ादार थियो वॾेरे जो सॾु थिए थो वञूं था अल्लाह जो सॾु थिए थो अल्लाहु अकबर इहो कंहिंजो सॾु आहे इहो अल्लाह जो सॾु आहे जंहिं असांखे पैदा कयो आहे मरी जंहिं अल्लाह ॾे असांखे वञिणो आहे हिन जे करे दुआ कयो त अल्लाह ताला इन ख़िदमत खे पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए क़यामत में असांजे सभिनीनि जे निजात जो ज़रियो बना माशाअल्लाह रश बि न कयो तमामु साथी हिननि जो कमु ई तव्हांजी ख़िदमत करणु आहे ॿियो कोई कमु न आहे टोकन पंहिंजा ॾींदा वञो हिन अमरात सामान क़ाबू कयो इहे न त टोकन वठी सामान खसे वञो माशाअल्लाह माशाअल्लाह Oh.